कवण पाणू पातार में भवन भरे मसुन्य। कवण पाणू पातार में भवन भरे मसुन्य। बिनी संदे गालड़ी इश्क इहो ई उन्य। तू न लही उन्य जे पियो पिए पाण खे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में आया तव्हांजो पंहिंजो तामीर हुसैन। अॼु जो असांजो मौज़ू समय जो दौर, जंहिंखे ख़ुशहाली जो दौर बि चयो वेंदो आहे। इंशाअल्लाह उन जे बारे में अॼु मुकमल ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त असांजो हीउ यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ हिन वीडियो खे बि लाज़मी लाइक करियो ऐं बेल आइकन खे बि ऑन करे रखियो, छो त असांजो हर वीडियो अव्हां ताईं अॻु में पहुचे त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। सिंध में समन जे दौर जे ख़ुशहालीअ जो बयानु तारीख़ ताहिरी तरंग में अची करे थी। जेके ज़मीनूं गैर आबाद हुयूं हाणे चङी तरह उहे पोखजण लॻियूं। ज़मीन जो अहिड़ो को बि टुकुर न रहियो जंहिं ते हर न हलियो हुजे। ठटो ओभर जी मंडी बणिजी वई। सिंध इल्म ऐं दौलत में ॿियो इराक़ बणिजी वई। हिकु आगाटे उकुर में चयल आहे, हर हंधि खूह ऐं वण हुआ। माण्हू एॾो ख़ुशि हुआ जो ॿुढा दाइमी तरह जवान थी विया। सभ खां हिकु सुवालु, समा केरु हुआ? चोटीअ जे तारीख़दाननि समाजियाती भेरूमल मेरचंद आॾवाणी मुताबिक़ समा यादू नस्ल मां हुआ। अरबन जे सिंध फ़तह करण खां पोइ मंझान घणा लॾे वञी गुजरात में आबाद थिया। सोरठ जोय रायडिया जे समूह हो, पर 14वीं सदीअ जे अवलाए दौर में मंझान घणा कुझु सूमरनि जी मदद में खलजियनि सां मुक़ाबिलो करण लाइ वापसि मोटी आया। उन जी माना त समा सिंध जा हकुम थियण खां पोइ घटि में घटि 4 ॾहाकनि ताईं हिंदू रहिया। उहे कॾहिं छो ऐं कीअं मुस्लमान थिया इहा ख़बर न आहे, पर ॾिसिजे थो त इस्लाम दुनिया जी छिक ओलह एशिया ऐं उन जे भर वारनि तोड़े उत्तर हिंदुस्तान में अहम कमु कयो आहे, पर इस्लाम उन्हनि ते पंहिंजो ध्यानु मर्कज़ कयो। रस्मी मुस्लमान नालनि खां अलहदा उन्हनि खेनि पंहिंजा रवायती नाला ॾियण ते ज़ोर ॾिनो। अॼु बि थाईलैंड में कंहिं बि शहरीअ जो कहिड़ो बि मज़हब हुजे, उहो पंहिंजे ॿारनि जा नाला संस्कृत जी फ़हरिस्त मां ॻोहे रखंदो आहे, जेका मंदर में रखियल हूंदी आहे। पर सभिनी चङियुनि ॻाल्हियुनि जो कीअं बि ख़ात्मो थियणु घुरिजे। जॾहिं बाबर पंहिंजे वतन समरकंद ऐं बुखारा विञाया त उहो हिंदुस्तान ते चढ़ाई करे आयो। रस्ते ते 1516 ईस्वीअ में हिन पहिरें ईरान ऐं हिंदुस्तान ॿिन्ही जो दरवाज़ो गंधार कुड़ूअ जी माउ गांधारी जो पुराणो गांधार देश फ़तह कयो। अरगून जेके गंधार मां तरजी निकिता हुआ, बदिल में 1521 ईस्वीअ में सिंध ते काहे आया। लड़ाईअ में ॾियाम निज़ाम दीन जो पुटु दरिया ख़ान समूह विढ़ंदे मारिजी वियो। हिक ॿी जंग में 20,000 सिंधी अरगूननि सां विढ़ंदे मारिजी विया। उहे अरगूननि चंगेज़ ख़ान ऐं संदसि कबीले मां हुआ। सिंधी पंहिंजे घोड़नि तां लही पटकनि ऐं कमर बंदनि जा सिंधा ॿधी सर तां आओ खणी जंग विढ़िया, पर मंझान को बि जीअरो न बचियो। सिंधियुनि जी शिकस्त जो नुमाया अंसर मज़हबी कट्टरपणो हो, जेको समन जो आख़िरी ॾींहुं साबित थियो। मखदूम बिलावल जेको वॾो घराणो हो, जंहिं आज़ाद ख़्याल मुकतब फ़ख्र पेश कयो। संदन सरपरस्त दरिया ख़ान हो, जेको ख़ुदि हिकु मुदबर सिपाही हो, पर जॾहिं ॼाम नंदे जे गादीअ ते ॼाम फ़िरोज़ वेठो त रजयत पसंदि ग्रूह मथे उभरी आयो। उन्हनि बिलावल खे तेल जे घाणे में पूराए छॾियो। उन्हीअ ॻाल्हि सिंधियुनि जूं दिलियूं टोड़े विधियूं। समन जी शिकस्त खां पोइ बखर जे गवर्नर काज़ी काज़न, जेको सिपाही मुदबिर आलम ऐं सूफ़ी सनत हो, मुदाख़लत कई ऐं जेतिरो मुमकिन थी सघियो अरगूननि खे अमन ऐं आराम सां हुक्मरानी हवाले करायई।
शाह बेग अरगून मुग़लनि जी मदद सां सिंध ते कब्ज़ो कयो। उन जे दॿाउ हेठि हिंदू हुक्मरान उतर खां धिकजी लाड़ ॾांहुं आया, जेके उते समूरो वक़्तु पंहिंजी आज़ादी क़ाइमु करे वेठा हुआ। सिंध खे वरी पुराणी चवणी यादि ॾियारी वई, जॾहिं कॾहिं सिंधड़ी तोखे कंधारनि जोखो। समन जो दौरु ॼाम तमाचे जे रोमानवी दास्तान सां यादि कयो वेंदो हो। हिकु ॾींहुं जीअं ई हू ठटे जे भरिसां किंजर डंड ते शिकार करे रहियो हो त संदसि नज़र हिकु ग़रीब मुआणी छोकिरी गंदी मेरीअ ते पई। हिन संदसि नालो नूरी रखियो ऐं खेसि पंहिंजे महल में वठी वञी महाराणी बनायईं। ऐं उन खां पोइ सभिनी माण्हुनि तां समूरियूं ढिलूं ऐं महसूल माफ़ कयाईंसि ऐं पोइ आराम सां हलणु लॻो।